सरकारी गोदाम में बीठल आहियूं अचो त हिते एजाज कन्नड़ आबादकारनि जा व्यूज़ ॿुधो बारे में अब बारदाने बारे में बारदानो सब वडन मानुन के पंहिंजे सिफारिशुनि ते पिया था ॾियनि लिस्टूं ठाहे कंहिं बि ग़रीब आबाद खे या कंहिं बि ग़रीब खे बारदानो नथो ॾिनो वञे नंढड़ा आबादकार आहिनि उन्हनि खे मां यूसीओ सदर आहियां पीपुल्स पार्टी पीर तरह जो असां हींअर हड़ताल ते था वेहूं चेयरमैन बि वेहे थो यूसी पार्टी जो सदर बि वेहे थो ये सब वापारियुनि खे था विकिरो नुक़सान असांखे 600 रुपया बोरी ते थो पए किरायो था भरियूं 2700 रुपया था वठनि ॿाहिरि वापारी तव्हां कहिड़ो मुतालबो था कयो असांजो मुतालबो आहे त ॾिणनि ज़मीदारनि खे बारदानो जो हे मनपसंद माण्हुनि खे वापारियुनि खे था ॾियनि तक़रीबन 11-12 हज़ार बोरी हफ़्तो अॻे आई जेका बाअसर माण्हुनि में जेका विरहाई वई ऐं हिन वापारियुनि में विरहाई वई हींअर बि तव्हां जेको हे अन ॾिसो था न इहो कंहिं बि माना आबादकार जो न आहे न को कंहिं हिन जो ज़मीनदार जो आहे आबादकारनि जा व्यूज़ ॿुधा हिन जो हीउ चवणु आहे त जेको बारदानो पहिरीं खेप आई हुई उहा सभु वॾेरनि ऐं बाअसर माण्हुनि खे ऐं वापारियुनि खे ॾिनो हुयो ऐं आला अख़्तियारनि खां इहो मुतालबो कनि था त वापारियुनि जी दुकाननि ते छापा हणाए उहे बोरियूं पंहिंजे तहवील में वरितियूं वञनि ऐं ग़रीब ऐं बेपौज आबादकारनि खे ॾियारियूं वञनि कैमरामैन गुलाम सरोवर सां गॾु सजाद रहमान।